बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान साण करे असीं अवांजी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागीराणी ऐं मूंसां गॾु साथी मेज़बान ऐं मूंखे चवंदा आहिनि नीलम आलिफ। उमेद आहे त तव्हां सभु बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव ऐं तव्हां सभिनीनि जा रोज़ तमामु बहितरीन तरीक़े सां गुज़री रहिया हूंदा। अॼु जेको आहे पहिरें अशरे जो आख़िरी रोज़ो असां रखी चुका आहियूं। यकीनन तव्हां सभिनीनि जा रोज़ा बहितरीन तरीक़े सां हली रहिया हूंदा। असांजी जेका ट्रांसमिशन आहे सलाम रमज़ान, इन में असांजी कोशिशि रही आहे त अहिड़ा महिमान असां पंहिंजे प्रोग्राम में घुरायूं, अहिड़ा नातख़ुआ पंहिंजे प्रोग्राम में घुरायूं जंहिंखे ॿुधी तव्हांजे दिलि खे सुकून मिले ऐं अहिड़ा आलिम दीन असां पंहिंजे प्रोग्राम में घुरायूं जंहिंसां ॻाल्हाए असांजी जेका इस्लाम जी थोरी घणी नॉलेज जेकॾहिं असांखे न आहे उहा असांखे मिली वञे। ऐं इन खां अलावा इफ़्तार थींदी आहे त ज़ाहिर आहे शयूं बि पचंदियूं आहिनि। सो असां सां गॾु हिकिड़ी शेफ़ बि मौजूदु हूंदी आहे जंहिंसां असां का न का ॻाल्हि कंदा आहियूं, का न का उन खां रेसिपी पचाईंदा आहियूं। सो अॼु बि उहो सेम फॉर्मेट रहंदो असांजो, सेम असां रहंदासीं, पर महिमान चेंज हूंदा ऐं जेका रेसिपी अॼोकी हूंदी उहा थोरी चेंज हूंदी। बिल्कुलु उहा त वरी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं बासमा ख़ान असांजे स्टूडियोस में पहुची वेंदी। पर तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे त पहिरियों जेको अशरो आहे उहो अॼु कंप्लीट थी चुको आहे ऐं अॼु हुनजो आख़िरी रोज़ो पाण रखियोसीं। थोरी देरि में इफ़्तार कंदासीं। रहमतुनि वारो ई ॾहाको हुयो, जिन रहमतूं वरितियूं, जिन रहमतूं माणियूं, उहे ख़ुशनसीब उन्हनि खे मुबारकूं हुजनि। बाक़ी जिन अञा ताईं लापरवाहीअ जो मुज़ाहिरो कयो आहे, अञा ताईं ग़फ़लत में आहिनि, अञा ताईं रब करीम सां जिन रुजू नाहे कयो, त हीउ जेको ॿियो अशरो सुभाणे खां स्टार्ट थिए पियो उहो आहे मग़फ़िरत जो, माफ़ियूं वठिजो, तौबा ताइब थिजो ऐं जेकी बि सगीरा कबीरा गुनाह आहिनि धणी दर दुआ कजो त उहे तव्हांजा गुनाह ख़तमु थी वञनि ऐं बख़्शिश तव्हांखे मिली वञे। बिल्कुलु अॼु बि तमामु वॾो रोज़ो आहे, जुमे जो रोज़ो आहे। सो जॾहिं असांजो ॿियो अशरो शुरू थींदो उन में बि सभु ईअं ई इबादत कंदा ऐं ईअं ई अलाह पाक खे यादि कंदा। सो अॼोके प्रोग्राम में असां सां गॾु महिमान मौजूदु आहिनि। सेम उन्हनि खां नात ॿुधंदासीं असां ऐं कुझु ॻाल्हाईंदासीं इस्लाम जे बारे में। बिल्कुलु बिल्कुलु उन्हनि खे ॿुधण खां अॻु में असां उन्हनि जा थोरा मञींदा आहियूं जिन असांजे प्रोग्राम खे सुठो बणाइण में किरदारु अदा कयो आहे या असांजे प्रोग्राम में ताउन फरमायो आहे। सभ खां पहिरियां पाण ज़िक्र कंदा आहियूं नीलम मीज़ान वारनि जो। मीज़ान वारनि जो पाण ज़िक्र कंदा आहियूं। मीज़ान वारा चवनि था त मीज़ान में हर चीज़ हर शइ सुठी लॻंदी आहे, सुठी पचंदी आहे, हर चीज़ मीज़ान में अच्छी लॻती है। मीज़ान वारनि जो कुकिंग ऑयल मार्केट में मौजूदु आहे, कनोला ऑयल मार्केट में मौजूदु आहे, वनस्पति गिह बि उन्हनि जो मार्केट में मौजूदु आहे। जेको हाणे जेका शइ पसंदि करे उहो वठी सघे थो। मीज़ान जी कुकिंग ऑयल वनस्पति में विटामिन ए ऐं डी जो मिक़दारु आहे जेको इंसान खे मज़बूत कंदो आहे, हॾियूं मज़बूत कंदो आहे, ताक़तवर बणाईंदो आहे, चुस्त बणाईंदो आहे, सुस्ती ख़तमु कंदो आहे। मीज़ान कुकिंग ऑयल वनस्पति ऐं कनोला ऑयल तव्हां वापरायो ऐं उन खां पोइ तव्हां फौरी तौर ते असांखे ॿुधाइजो त तव्हांखे इन जी टेस्ट कीअं लॻी। सुबुह जो सहरी महिल ज़ाहिर आहे त कॾहिं कॾहिं उफराटो बि पचे थो, कॾहिं कॾहिं मानीअ खे हल्को छंडो बि लॻे थो गिह जो या डॉल्टा जो। सो बहरहाल कुकिंग ऑयल ॾाढो ज़बरदस्तु आहे, भलो आहे, तव्हां वापरायो। इन खां सवाइ मीज़ान वारनि हिकिड़ी पती बि मार्केट में आंदी आहे ऐं उन पतीअ जो नालो आहे अल्ट्रा रिच। माना अल्ट्रा रिच त छा ॻाल्हि कजे, रंग ॾाढो सुठो ठहंदो आहे चांहि जो, कड़क चांहि ठहंदी आहे, भली चांहि ठहंदी आहे, ज़बरदस्त चांहि ठहंदी आहे। ऐं जेकी बि चांहि जा शौक़ीन माण्हू आहिनि उहे सहरी ऐं इफ़्तार में चांहि पी सघनि था। भली चांहि, मज़ेदार चांहि जे लाइ अल्ट्रा रिच पती ज़रूरु वठिजो। ऐं जेकॾहिं तव्हां कोल्ड ड्रिंक पीअण वारा आहियो या कोल्ड ड्रिंक पीअण जा आदी आहियो, सुठी कोल्ड ड्रिंक पीअणु चाहियो था त पोइ तव्हांखे असां मशवरो ॾियूं था त कोला नेक्स्ट मार्केट में अची वई आहे। मीज़ान वारनि जी कोल्ड ड्रिंक कोला नेक्स्ट ॾाढी ज़बरदस्त कोल्ड ड्रिंक आहे, भली आहे। सो इन कोल्ड ड्रिंक खे बि पी ॾिसो ऐं पोइ असांखे ॿुधाइजो त तव्हां इन कोल्ड ड्रिंक खे कीअं ॾिठो। इलाही कोल्ड ड्रिंक्स पाण पीअंदा आहियूं हूअं बि मामूल मुताबिक़, पर हीअ कोल्ड ड्रिंक तव्हां नाहे पी ॾिठी त पोइ इहा पी ॾिसिजो ऐं इन जो बि ज़ाइक़ो माणे वठिजो। उन खां पोइ पाण अचूं था नीलम, जीअं तव्हां ॻाल्हि कई, जीअं तव्हां ज़िक्र कयो त तव्हां सम्झी विया त करशी सां तव्हांजो बि लॻाव आहे। करशी जामे शीरी आहे। हा, ऐं तव्हां हर चवंदा आहियो त हिन में ख़ालिस जड़ी ब्यूटी पियल आहिनि त इंसानु हमेशह कोशिशि कंदो त असां उहा शइ खाऊं जंहिंमें असांखे असांजी सिहत में फ़ाइदो हुजे ऐं असां एक्टिव रहूं। सो करशी वारनि जो शरबत जेको आहे तमामु बहितरीनु आहे। काफ़ी टाइम खां माण्हू हिनखे यूज़ था कनि ऐं स्टिल हुनखे यूज़ था कनि। सो तव्हां हुनखे करशी जो जामे शीरी इस्तेमालु कयो, पंहिंजे इफ़्तारी टाइम ते बि इस्तेमालु करे सघो था, नॉर्मल लाइफ में भी तव्हां हुनखे यूज़ करे सघो था। सो तमामु बहितरीनु शरबत आहे करशी जामे शीरी वारनि जो। इरशाद जो चवणु आहे, छो जो इरशाद चवंदो आहे त उन्हनि जो चवणु आहे त करशी जामे शीरी में पाणी न आहे पियल बिल्कुलु बि। हा, पाणी का ख़ालिस बिल्कुलु ऐं तमामु बहितरीनु ख़ालिस अरकम तयारु कयल आहे। ख़ालिस अरकम बिल्कुलु ॾाढो सुठो शरबत आहे करशी जामे शीरी जो। सो पीअंदा कयो ऐं ज़बरदस्त इफ़्तार कंदा कयो। इन खां सवाइ पाण ज़िक्र कयूं था 7 अप जो। 7 अप कोल्ड ड्रिंक तव्हां पीती आहे? बिल्कुलु मां पीती आहे। उनजो ज़ाइक़ो कीअं महसूस कल्ह वारी इफ़्तारी में बि मूं पीती। सो तमामु बहितरीनु। ऐं जॾहिं तव्हां एतिरी इफ़्तार कयो
कयो था, इहे जेके असां तव्हांखे नाला ॿुधायूं था, इहे यकीनन तव्हां परचेस बि कंदा हूंदव, पोइ जेकॾहिं इहे सभु शयूं तव्हां खाओ था त उन खां पोइ तव्हांजो डाइजेस्ट सिस्टम बि सुठो हुजणु खपे। सो तव्हां जेको आहे 7 अप कोल्ड ड्रिंक पीओ ताकी तव्हांजो जेको आहे ओवरऑल बॉडी जेका आहे उहा मेंटेन रहे, तव्हां सहरी लाइ बि जेको आहे रेडी थी सघो। अक्सर ईअं थींदो आहे असां इफ़्तारी एॾी हैवी करे छॾींदा आहियूं जो पोइ सहरी में असांखे सम्झ न ईंदो आहे त हाणे छा कयूं। सो 7 अप पीओ ऐं पंहिंजी सहरी खे बि दोबाला कयो। सही भरपूर ज़िंदगी जियो 7 अप पीओ। 7 अप वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां अॼोके प्रोग्राम में सहकार कयो आहे। 7 अप ॿियनि मशरूबनि खां सुठो लॻंदो आहे मूंखे पिणु। सो हाणे पाण मोज़िज़ शख़्सियतुनि जो तारुफ़ करायूं जेकी असांजे प्रोग्राम में अची वेंदा आहिनि त रौनक थी वेंदी आहे असांजे प्रोग्राम में, उनजी महिरबानी आहे। सो सभ खां पहिरियां आउं जंहिं दोस्त जो ज़िक्र कयां थो उनजो नालो आहे मोहम्मद उमेर रज़ा हुसैनी साहिब। सुठो नात ख़्वान आहे, सुठे आवाज़ जो मालिक है, उनके वेलकम चऊं था। अस्सलाम वालेकुम। कैसे हैं जी? ठीक है, अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। उन खां पोइ वरी पाण तारुफ़ करायूं था तव्हां सां हसनैन चिश्ती कादरी साहिब असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं? ठीक है जी, अल्हम्दुलिल्लाह। आप सुनाएं। माशाल्लाह, माइक भी आपके साथ है, आपके पास है, तो शुरुआत आपसे ही हो जाए। नातिया कलाम कोई अच्छा सा सुनाएंगे, प्रोग्राम की तरतीब को फिर आगे बढ़ाएंगे इंशाल्लाह जी। मैं के बेवक़ तो बेमाया हूँ, तेरी महफ़िल चला हूँ, तेरी महफ़िल में चला दहलीज़ नशी, आज गूं मैं तेरा दहलीज़ नशी, आज मैं हम पाया हूँ, आज मैं अर्श का हम पाया हूँ, और चंद पर कुर्बत में कटे, चंद पर यूं तेरी कुर्बत में कटे, जैसे एक उम्र गुजारा हूँ, जैसे एक उम्र गुजारा हूँ, और जब भी मैं मदीना बेचना, जब भी मैं अर्ज़े मदीना पे चला,
بہت اترایا ہوں دل ہی دل میں بہت اترایا سبحان اللہ ماشاء اللہ حسن چشتی قادری صاحب جی خوبصورت آواز میں نعتیہ کلام ॿुधो सी نعتیہ کلام ॿुधण सां रूह खे राहत मिली राहत मिली वई सही था चओ बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह तमामु बहितरीन अंदाज़ इन्हनि जो सही 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 हिकिड़ो तरावत मिले थी न दिलि खे बिल्कुलु ऐं सुठा सना ख़्वान मुस्तफ़ा असांजे प्रोग्राम में अञा बि शामिल हूंदा ऐं थोरी देरि में उन्हनि खे बि तव्हां ॿुधंदासीं पर हिते वक़्तु थियो आहे नंढड़ी साईअ जो पाण नंढड़ी साई वठूं बिल्कुलु जी ऐं पोइ साई खां पोइ वापसि अचनि पर दिलि चवे थी अञा पाण ॻाल्हायूं थोरो अञा ॻाल्हायूं बिल्कुलु जी ॻाल्हाईंदासीं हूअं रमज़ान में तव्हांजी छा रूटीन आहे कीअं मुंहिंजी रमज़ान में सहरी इहा ई कयो था त उन खां पोइ ॻाल्हि इहा त मतिलबु इफ़्तार खां पोइ असां सुम्हंदा न आहियूं सहरी ताईं जाॻंदा ई रहंदा आहियूं छो जो अगरि सुम्ही पओ त पोइ सहरी में उथी नथा सघूं उथी था वञूं त कुझु वणे नथो इन करे सहरी ताईं जाॻूं था सहरी करे पोइ सुम्हूं था पोइ उन खां पोइ ज़ोहर ऐं इन खां पोइ सभिनी जी रूटीन ईअं थी वई आहे जो राति जो सभु जाॻनि था ऐं पोइ सहरी ताईं जेको कंटिन्यू कचहरी वचहरी थिए थी ऐं इबादतूं थियनि पियूं तरावी पढ़नि था मर्द हज़रात ऐं असांजी वधियूं बि इबादत कनि थियूं ऐं माशाल्लाह इलाही रौनक भरियो जेको माहौल लॻो पियो आहे पिछलो साल जेको गुज़री वियो हुन में रमज़ान में केतिरियूं रेस्ट्रिक्शन्स हुयूं त न ॿाहिरि निकिरो न कुझु कयो ऐं ॾाढी मुश्किलात पेश आयूं पर हिन दफ़ो मतिलबु जीअं हर साल जीअं तमामु बहितरीन रमज़ान असांजो गुज़री रहियो आहे ऐं इंशाअल्लाह हर साल असांजो ईअं गुज़रे ऐं ईद बि असांजी ईअं गुज़रे सही पोइ नंढड़ी साई हाणे वठूं भला हाणे पाण इलाही ॻाल्हायो आहे हाणे नंढड़ी साई तव्हांखे ॾियूं था असां ऐं नाज़रीन तव्हां असां सां जुड़ियल रहिजो तव्हां असां सां गॾु रहिजो मोटी अचूं था कचहरी बि कंदासीं ऐं ख़ूबसूरत नातिया कलाम बि ॿुधंदासीं ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था वॾी महिरबानी तव्हां असां सां जुड़ियल आहियो लख थोरा तव्हांजा अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे मिचल्स वारा ॾाढो सुठो ताउन कनि था असां सां उन्हनि जी वॾी महिरबानी आहे फ्रूट फार्म आहे मिचल्स वारनि जो सो मिचल्स वारा असांजे प्रोग्राम में ताउन फरमाइनि था उन्हनि जा लख थोरा इन खां सवाइ GFC फैंस जो पाण नीलम ज़िक्र कयूं GFC जा पखर ॾाढा सुठा हूंदा आहिनि पाइदार हूंदा आहिनि गारंटी वारा हूंदा आहिनि इलेक्ट्रॉनिक जेतिरियूं बि शयूं आहिनि सुठियूं हूंदियूं आहिनि सही ऐं गर्मियुनि में स्पेशली GFC तव्हां फैन यूज़ कयो सही उन खां पोइ पाण अचूं था नीलम लाइफ बॉय ते लाइफ बॉय जो मुंहिंजे हथ में आहे हैंड सैनिटाइज़र जेल जेको तव्हांखे कमु ईंदो ख़ासि तौर ते कोविड जी इहा सूरत हाल आहे ख़तरनाक लहर कोविड जी तव्हां ॾिसो था त भारत में बि तमामु घणो नुक़सानु थियो आहे ऐं पाकिस्तान बि अञा ताईं कोविड खे भोॻे पियो सो इन सूरत हाल में तव्हां हथ जेकॾहिं साफ़ु रखणु चाहियो था जम्स खां बचणु चाहियो था 99.9% जम्स जी हिफ़ाज़त जम्स खे ख़तमु करे थो प्रोटेक्शन करे थो सो लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र जेल जिते तव्हांखे पाणी न मिले ऐं उते तव्हांखे हथ धोइणा हुजनि साफ़ु करणा हुजनि त तव्हां हैंड सैनिटाइज़र ही जेल बणी सघो था तव्हां बणी सघो था तव्हांखे मां इन करे ॾियां थो हैंड वॉश पे जम्स खे ख़तमु करे थो 99.9% लिखियलु पिया आहे हिन में त जम्स प्रोटेक्शन आहे ऐं माइंड केयर आहे विथ मिल्क क्रीम आहे हीअ जेको आहे हैंड वॉश सो हैंड वॉश बि यूज़ कयो पंहिंजनि हथनि खे साफ़ु रखो ऐं तव्हांजा हथ साफ़ु हूंदा त तव्हां मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बची सघो था मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां निजात वठी सघो था ऐं हूअं बि पाण वटि इस्लाम में बि चवणु सफ़ाई निस्फ़ ईमान आहे हथ धोअणु घुरिजनि कंहिं बि कमकार करण खां अॻु में मानी टिकी खाइण खां अॻु में हथनि जी सफ़ाई इंतिहाई लाज़मी आहे सो हथनि खे साफ़ु रखणु चाहियो था त लाइफ बॉय जो हैंड सैनिटाइज़र ऐं लाइफ बॉय जो हैंड वॉश ज़रूरु तव्हां वठी छॾियो पाण वटि रखी छॾियो हैंड बैग में बि रखी छॾियो त बहितर आहे सैनिटाइज़र स्पेशली ऐं मुंहिंजे ख़्याल में लार्ज बॉटल आहे तव्हांखे स्मॉल बॉटल बि मिली सघे थी लाइफ बॉय जी पोइ हाणे पाण वरी हलूं था नीलम मीज़ान जे किचन में जिते असांजी भेण बिस्मा ख़ान पहुची चुकी आहे सो बासमा खे चऊं था पाण भलीकार अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो अदी ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह ठीकु तव्हां ॿुधायो कीअं आहियो बिल्कुलु ज़बरदस्त आहियूं रोज़ो कीअं पियो लॻे सभिनीनि खां पहिरियां त तव्हां इहो ॿुधायो माशाल्लाह मुंहिंजा जेका बि रोज़ा हलनि था सुठा था हलनि मूंखे नथो लॻे ऐं जेका छो त मां जेका सहरी में दही जो इस्तेमालु कंदी आहियां त मूंखे रोज़ो दही जो इस्तेमालु छो कबो आहे त हो मैदे खे जेको आहे न हो थधो रखंदी आहे पर मूंखे ईअं लॻंदो आहे त दही खाइण सां या लस्सी पीअण सां अञा लॻंदी आहे न
न लॻंदी आहे अहिड़ो न आहे असांजे घर में त जेको मां कल मिल्क शेक ठाहियो अहिड़ा मिल्क शेक असां मिल्क शेक ठाहींदा आहियूं। तमामु बहितरीनु हुयो ऐं तव्हां मोहितो पीतो तव्हांखे कीअं लॻो उहो मोहितो? ज़बरदस्त हो, वाह जो हुयो। मां माना अधु पीआं पियो त वरी ॿिए हमरा चयो मूंखे बि अधु खपे इहो, मां चयो अधु तूं पी भला। तमामु बहितरीनु तव्हांजो रेसिपीज़ ऐं जेतिरो बि तव्हां ठाहियो था डिशेस तमामु बहितरीनु था अॼु ठाहियो। छा था पचायो भला? अॼु असां जेका दही बड़ा था ठाहियूं। वाह वाह। हा बिल्कुलु सिंपल रेसिपी आहे, बेसण आहे असां सां ऐं हिन में जेका आहे कुटा मिर्च आहिनि, चाट मसालो आहे, ज़ीरो आहे, नमक आहे, लाल मिर्च आहिनि ऐं हे मां जेका असांजे घर जी आहे इमली जी चटणी आहे। अच्छा ठीकु आहे, हे बि मां तव्हांखे सेखारींदमि। इमली जी चटणी माना गिदामड़ी? जी गिदामड़ी जेका आहे गिदामड़ी जी चटणी आहे ऐं दही आहे ऐं जेका आहे खीर आहे, हिन में खीर बि पवंदो ऐं थोरी खंडु आहे। ठीकु आहे, जेको हिन में भिगा असां जेका हे बेसण आहे हिन में सॼा जेका बि इंग्रीडियंट्स मिक्स करे पोइ असां हिन जा बड़ा ठाहींदासीं। पोइ वरी हिन में हिन जो जेको दही ठाहींदासीं हुन में जेका आहे पोइ असां तड़को विझंदासीं। हे जेको तड़के जे लाइ असां कड़ी पतो ऐं जेका साबुत गोल मिर्च जेका हूंदा आहिनि न, ॻाढ़ा मिर्च जेका गोल मिर्च, हे ऐं ज़ीरे जो तड़को असां हिन में विझंदासीं पंहिंजे मीज़ान कुकिंग ऑयल जो। मीज़ान कुकिंग ऑयल सां ज़बरदस्त। मतलब असांजी हर डिश में मीज़ान जो आहे कम। मीज़ान में तो हर चीज़ अच्छी लगती है। हलो ठीकु आहे भेण, तव्हां पंहिंजो कमु स्टार्ट कयो, असां प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। सो असां सां गॾु नात ख़्वान मोहम्मद उमेर रज़ा हुसैनी साहिबु गॾु आहे ऐं उन सां गॾोगॾु असांजी हिकिड़ी भेण बि इन वक़्तु असांजे प्रोग्राम में शामिल थी आहे, राबिया अशरफ। उनखे बि असां भली कार चई छॾियूं था ऐं उमेर साईं खे गुज़ारिश कयूं था त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइणी सआदत माणे। जी सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। इल्तिजाए कलाम है, उम्मीद है आप सबको जरूर पसंद आएगा। किस्मत में मेरी किस्मत में मेरी चैन से जीना लिख दे, डूबे न कभी मेरा सफीना लिख दे। जन्नत तो ठिकाना है, जन्नत तो ठिकाना है मगर मेरे लिए ऐ कातिब तकदीर मदीना लिख दे। ताजदारे हरम हो निगाहे करम हो करम, ताजदारे हरम चश्मे रहमत बाकुशा सोवे मनंदाज नजर, चश्मे रहमत बाकुशा सोवे मनंदाज नजर। ऐ कुरैशी लकबो हाशमियो मोतलबी, ताजदारे हरम ताजदारे हरम। कोई अपना नहीं गम के मारे हम, कोई अपना नहीं अपना नहीं कोई अपना नहीं गम के मारे हैं हम। आपके दर पे फरियाद लाए हैं हम, कोई अपना नहीं गम के मारे हैं हम। आपके दर पे फरियाद लाए हैं हम, आप ही गर न लोगे
ہماری خبر ہم مصیبت کے مارے کدھر جائیں گے تاجدار حرم تاجدار حرم خوف طوفان ہے بجلیوں کا ہے ڈر خوف طوفان ہے بجلیوں کا ہے ڈر سخت مشکل ہے آقا کدھر جائیں ہم خوف طوفان ہے بجلیوں کا ہے ڈر سخت مشکل ہے آقا کدھر جائیں ہم ہو نگاہ کرم ورنہ چوکھٹ پہ ہم آپ کا نام لے لے کہ مر جائیں گے تاجدار حرم تاجدار حرم ہو نگاہ کرم ہم غریبوں کے دن بھی سنور جائیں گے تاجدار حرم سبحان اللہ سبحان اللہ جزاک اللہ ॾाढो सुहिणो आवाज़ अदा तव्हांजो मोहम्मद उमेर रज़ा हुसैनी साहिब ॾाढे ख़ूबसूरत तरीक़े सां नातिया कलाम पढ़ियो अॼु इशफ़ाक़ अहमद साहिब जेको मूं किताबु पढ़ियो पए नीलम त उन में लिखियलु हुयो त जेकॾहिं असां इंसान ज़ात सां मुहबत कयूं ऐं कंहिंसां मुहबत सां पेश अचूं कंहिंजी हेल्प कयूं कंहिंजी मदद कयूं तव्हां यकीन ॼाणो दिली सुकून त पंहिंजी जॻह ते मिलंदो आहे पर तव्हां जेकॾहिं फील कंदो तव्हां जेकॾहिं महसूसु कंदो तव्हांखे लॻंदो त अलाह पाक तव्हांखे मुस्कुराए ॾिसी रहियो आहे त हीउ बंदो केॾो मतिलबु ज़बरदस्त कमु करे पियो ऐं केॾे सुहिणे तरीक़े सां माण्हुनि सां वहिंवार आहे हिन जो रब राज़ी थिए थो न ख़ल्क़ जी ख़िदमत करण सां बिल्कुलु बिल्कुलु सो हिते नंढी पाण साही वठूं पोइ मोटी अचूं त पाण वठंदासीं ऐं हा बिल्कुलु वापसि ईंदासीं ऐं प्रोग्राम असांजो जारी सारी रहंदो तेसि ताईं जेको आहे सो ॾिसंदा रहो सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो सलाम रमज़ान सलाम रमज़ान जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था तव्हांजा लख थोरा तव्हां असां सां गॾु आहियो ऐं असां सां गॾु केरु आहिनि हिन वक़्तु स्पॉन्सर उहे स्पॉन्सर्स बि असां सां बिल्कुलु जी असां सां गॾु स्टाइलो जीअं असांजे प्रोग्राम में तावन कयो असां सां गॾु स्टाइलो जी ज्वेलरी तमामु बहितरीनु आहे ऐं उन जूं काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तमामु सुठियूं आहिनि ईद अचण वारी आहे सो काफ़ी छोकिरियूं कंफ्यूज़ रहंदियूं आहिनि त असां कहिड़ी शइ किथां परचेज़ कयूं सो स्टाइलो में तव्हां ज़रूरु विज़िट कयो तमामु सुठी तव्हांखे उन्हनि जूं हील्स हुजनि या उन्हनि जी ज्वेलरी हुजे तमामु बहितरीनु तव्हांखे मिली वेंदी स्टाइलो तां अच्छा ॿियो जेको आहे क्विज़ शरबत वारनि बि असां सां गॾु तावन कयो आहे क्विज़ शरबत बि तमामु बहितरीनु आहे जीअं असां चवंदा रहियूं त सिहत जो ख़्यालु रखणु खपे ऐं सिहत जे ख़्यालु रखण लाइ असांखे सुठियूं शयूं इस्तेमालु करणु खपनि सो तव्हां जेको आहे क्विज़ जो शरबत बि पंहिंजे इफ़्तार टाइम ते इस्तेमालु करे सघो था ऐं लज़ीज़ा खीर मिक्स जेको आहे असां सिंधी आहियूं असांखे मिठो इलाही पसंदि आहे सो जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां वटि टाइम शॉर्ट आहे ऐं तव्हां महिनत घणी नथा करणु चाहियो त तव्हां लज़ीज़ा खीर मिक्स वठो ऐं उनखे खीर में ऐड कयो तव्हांजी कंप्लीट खीर रेडी थी वेंदी तव्हांखे वधीक महिनत करण जी ज़रूरत बि न थींदी सो इहे जेके आहिनि असांजा स्पॉन्सर्स हुया ऐं प्रोग्राम में जेके असांजे प्रोग्राम जी रौनक वधाईंदा आहिनि असांजा महिमान बि असां सां गॾु मौजूदु आहिनि कुझु नए महिमाननि बि असांखे जॉइन कयो आहे बिल्कुलु बिल्कुलु असां भलीकार चऊं था नात ख़्वान असांजो दोस्त आहे मुजीबुर रहमान साहिबु असांजे प्रोग्राम में आयो आहे उनखे भलीकार चऊं था त वॾी महिरबानी तव्हांजी लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं ॿी तमामु सुठी ऐं ख़ूबसूरत माशाल्लाह नात ख़्वां राबिया अशरफ असां सां गॾु मौजूदु आहे सो तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था माशाल्लाह तमामु बहितरीनु पिया लॻो तव्हां ऐं इरशाद तव्हां ॾिठो हूंदो असां घर में जॾहिं हूंदा आहियूं मौजूदु त इफ़्तार जो टाइम जीअं थियणु लॻंदो आहे त घर में ख़ुशबू हूंदी आहे खाधा पचंदा आहिनि ऐं हिते बि ख़ुशबू तव्हांखे अची रही हूंदी सही मीज़ान जे किचन में थोरी झाती पायो तव्हां बि ॾिसो त तव्हांखे छाजी ख़ुशबू थी अचे मूंखे ख़ुशबू त ॾाढी सुठी थी अचे छा था पचायूं अॼु असां दही बड़ा ॿुधायो ख़बर पई न दही
दही बड़ा असां पचायूं था खटी खटी खुशबू आहे बिल्कुल चटपटी खुशबू है चटपटी खुशबू सो तहां जे घर में भी यकीनन कुछ न कुछ पचंदो हूंदो ऐं जेकॾहिं तव्हां दही बड़ा पचाइण चाहियो था त तव्हां बासमा जी रेसिपी ॾिसी वठो उहा पचाए थी दही बड़ा त हर घर में पचंदा ई आहिनि सही रमज़ान सही में सही सही बिल्कुलु सो अदी बासमा पंहिंजे कम सां रुधल आहे सो असां हिन वक़्तु नातिया कलाम ॿुधण जी सादत माण्हूं था सो राबिया अशरफ साहिबा खे गुज़ारिश कयूं था त हू नातिया कलाम पेश कनि जी बाबा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सल्लल्लाहु अलैहि रहमत का है दरवाज़ा खुला मांग रे मांग रहमत का है दरवाज़ा खुला मांग रे मांग देता है करम उनका सदा मांग अरे मांग देता है करम उनका सदा मांग अरे मांग आ जाएगा एक रोज भी तैबा से बुलावा आ जाएगा एक रोज भी तैबा से बुलावा हर वक्त मदीने की दुआ मांग अरे मांग देता है करम उनका सदा मांग अरे मांग भर जाएगा कशकोल मुरादों से तेरा भी भर जाएगा कशकोल मुरादों से तेरा भी बन कर मेरे आका का गदा मांग अरे मांग देता है करम उनका सदा मांग अरे मांग। और हम मायूस क्यों हों कि हमारे नबी हमारी सुनते हैं, हम उनके गदा है। तो शायर क्या खूब लिखते हैं कि मायूस न हो ये मेरे लजपाल का दर है, मायूस न हो ये मेरे लजपाल का दर है किस लिए खामोश खड़ा मांग अरे मांग देता है करम उनका सदा मांग अरे मांग। सरकार से सरकार को मांगूंगा नयाजी, सरकार से सरकार को मांगूंगा नयाजी। सरकार ने जिस वक्त कहा मांग अरे मांग देता है करम उनका सदा मांग अरे मांग। रहमत का है दरवाज़ा खुला मांग अरे मांग देता है करम उनका सदा मांग अरे मांग। सुभान अल्लाह जज़ाकल्लाह। रहमतुनि जो दरवाज़ो खुलियल आहे, वठी वठो जेको वठणो अथव वठी वठो। ऐं ख़ुदा त ईअं पाण खे ॾिए थो पियो, पाण जेका ज़िंदगी गुज़ारियूं था बेशक
ऐं उहे शयूं पाण खे बग़ैर घुरे बि इलाही शयूं मिलनि थियूं ऐं पाण सुठी ज़िंदगी गुज़ारियूं था, पर जेकॾहिं पाण वठूं ख़ुदा खां घुरूं त पोइ त इनायतूं अञा वधीक थींदियूं। बिल्कुलु, अलाह चवंदो तव्हां मूंखां घुरो सही। ऐं अलाह खे घुरणु पसंदि आहे। सही। ईअं न त तव्हांजे दिलि में काई ख़्वाहिश आहे तव्हां पंहिंजे दिलि में था रखो त अलाह पूरी कंदो। अलाह खां तव्हां घुरंदो त तव्हांखे मिलंदी। दिलनि जा हाल बि ॼाणे थो, हुनखे सॼी ॼाणे थो। ख़बर आहे, पर वरी बि घुरणु सुठो लॻंदो आहे हुनखे बि। सो पाण मुजीबुर रहमान साहिब खे गुज़ारिश कयूं था हाणे त नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणे। जी मुजीब साईं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ऐ रसूल अमीन खातमुल मुरसलीन तुझ सा कोई नहीं, तुझ सा कोई नहीं। रसूल अमीन दस्ते कुदरत ने ऐसा बनाया तुझे, जुमला साफ से खुद सजाया तुझे। अज़ल के हसीन ऐ अबद के हसीन तुझ सा कोई नहीं, तुझ सा कोई नहीं। ऐ रसूल अमीन बज़्म कौनैन पहले सजाई गई, फिर तेरी ज़ात मंज़र पे लाई गई। अज़ल के हसीन ऐ अबद के हसीन तुझ सा कोई नहीं, तुझ सा कोई नहीं। ऐ रसूल अमीन। वाह वाह वाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। वाकई में उनजो मुठ तो कोई आहे कोन। बिल्कुल जी बिल्कुल सही था चओ तव्हां। तो बहुत शुक्रिया बेटा राबिया अशरफ आपका, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाई। मुजीब रहमान साहब आपका बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाए। पाण हिते नंढड़ी साही वठूं बिल्कुल जी। ऐं पोइ जॾहिं मोटी था अचूं त वरी ॿिया बि असांजा मेहमान मौजूद हूंदा, ऐं असांजो किचन में बि थोरो वेंदासीं, उते बि ॾिसंदासीं त छा पची रहियो आहे, छो जो मां त फूड लवर आहियां, मुंहिंजी दिलि चवंदी आहे त हर हर मां किचन में वञा। सो व्यूअर्स असां सां गॾु ई रहिजो, ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, लख थोरा तव्हां असां गॾु आहियो, तव्हांजी मोहबत आहे, महिरबानी आहे तव्हांजी। असांजूं अदियूं भेनरूं ख़ासि तौर ते मीज़ान जे किचन खे तमामु घणो पसंदि कनि पियूं ऐं फीडबैक बि ॾाढो सुठो मिले पियो। सो आउं हिन लम्हे देरि नथो कयां ऐं मीज़ान जे किचन तरफ़ कैमराउनि जो रुख़ कयूं था। उते बासमा ख़ान बि आहे, त नीलम एलिफ बि उते पहुती आहे। सो दही बड़ा लॻे थो तयारु थी विया आहिनि, हाणे ॾिसूं त इहे कीअं तयारु थिया, पुछा कंदी नीलम पाण ई। जी तमामु बहितरीन ॾिसण सां त लॻनि था त तमामु बहितरीन थिया आहिनि, ऐं इन ख़ूबसूरत डिश खे तयारु करण लाइ इन्हनि छा छा हिन में ऐड कयो आहे उहो बासमा पाण ॿुधाइनि त ईज़ी रहंदो। पहिरें त असां जेको दही जो मिक्सचर ठाहियो, दही में जेको खीर विझो ऐं थोरो पाणी, पोइ हुनखे मिक्स करे हुन में जेका आहे खंडु
2 टेबल स्पून ऐं 1 चम्मच जेको आहे लूणु ऐं थोरो चाट मसालो लूण ऐं खंड ॿई गॾु हा गई त पोइ जो ॾे बैलेंस थी वञे अच्छा हा हुनजो ज़ाइको जेको फ्लेवर हूंदो आहे न सुठो निकिरंदो आहे अच्छा हुनखे मिक्स करे मां साइड ते करे पोइ वरी मां बड़ा ठाहिया हुनमें बेसण हुयो लूणु हुयो खटाई पाउडर हुई चाट मसालो हुयो नमक हुयो मीठो सोडो हुयो हुनखे मिक्स करे सिंपल बड़ा ठाहिया मीज़ान कुकिंग ऑयल में पोइ वरी हुनखे जेका आहे पाणी में मां थोरी देरि पुसाए रखिया त थोरो सख़्तु हूंदा आहिनि पकोड़ा वांगुरु त थोरो सॉफ्ट थी वञनि पोइ वरी हुनखे कढी पोइ वरी दही में जेका आहे न इहे मां हाणे हिन में विझी आहिनि हाणे मां जेका आहे हिन में तड़को थी ठाहियां हिन जो तड़के में छा छा तव्हां ज़ीरो आहे सिंपल हे ज़ीरो अथसि ऐं तव्हां थोरो पुठियां थियो हे जेका आहे न गोल मिर्च आहिनि लाल ॻाढ़ा मिर्च जेका ऐं कड़ी पतो हिन जो फ्लेवर ऐं हिन जो जेका ख़ुशबू हूंदी आहे न ॾाढी सुठी हूंदी आहे अच्छा वाह 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 धमाका था थियनि हाणे मीज़ान जे किचन ख़बर में कीअं पई त तड़को लॻे थो ख़बर इहे पंहिंजे ब्राउन थी वेंदो न हर शइ बस हे गरम गरम जेका तड़के जी आवाज़ आई न बस हे तड़को थी वियो आहे रेडी अच्छा सड़ाइणो न आहे अच्छा हे जेके ॿिया सामान पिया हाणे हे मथां मां विझंदमि ठीकु आहे सो फाइनल जेको हिन जो लुक ईंदो उहो बि असां तव्हांखे ॾेखारींदासीं हींअर असां तड़को हयो आहे ऐं इमली जी जेका चटणी आहे हाणे हे मथां विझंदमि हिन जी हे ॾाढो सुठो चटपटो टेस्ट सुठो थींदो सही अच्छा ऐं जेका आहे कुटियल ॻाढ़ा मिर्च ऐं चाट मसालो मतलब जेतिरो तव्हां ठाहियो त उन हिसाब सां तव्हां लूण ऐं मिर्च वग़ैरह हिन में विझो ठीकु आहे ऐं हे छा आहे जेको पाउडर चाट मसालो चाट मसालो ठीकु आहे जी सो अॼु असांजा इहे दही बड़ा तव्हां ॾिठा तमामु बहितरीनु तड़केदार दही बड़ा असांजा रेडी आहिनि सो हाणे जेको आहे अॼु तव्हांखे ख़बर पई त तड़को कीअं लॻंदो आहे तड़को ॾाढो ख़तरनाक लॻंदो आहे बम फाटंदा आहिनि मां त छिरक भरियो ॾाढो सही सही सो मीज़ान जे किचन में पाण हाणे ॾिठोसीं पिए त कीअं इहे दही बड़ा तयारु थिया सो हिन वक़्तु सना ख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजा ॿिया साथी बि पहुतल आहिनि ॾाढो सुठो नातिय कलाम पेश करण जे लाइ असां सां गॾु परे खां कई आयल असांजो सीनियर नात ख़ान असांजो दोस्त महबूब साथी असांजो गुलाम नबी महर साहिबु असां सां गॾु आहे उनखे पाण भलीकार चऊं था अस्सलाम वालेकुम साईं कीअं आहियो वालेकुम अस्सलाम ठीकु आहे ख़ैर मज़े में वॾी महिरबानी तव्हांजी ऐं गुलाम नबी महर साहिब खां पोइ वरी हिना वसीम साहिबु आहे बि असां सां गॾु आहे उनजो आवाज़ बि ॾाढो सुठो आहे उनखे बि असां ख़ुशि आमदीद चऊं था बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई गुलाम नबी साहिबु आगाज़ हिन ब्रेक जो तव्हां खां था कयूं माशाल्लाह बिस्मिल्लाह कयो नातिय कलाम को सुठो ॿुधायो नात शरीफ जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह सुभान अल्लाह मोहतरम गादी जमाली जी से आयशा है माशाल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबी उम्मी अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबी उम्मी वाला आलिही वसल्लिम तस्लीमा सुने ते छाम कर प्यार ककर कारड़ा सुने ते छाम कर प्यार ककर कारड़ा मरहबा भी चवले प्या ककर कारड़ा सुनते छाम कर प्या ककर कारड़ा मरहबा भी चवल प्या ककर कारड़ा जिया घूमे प्यो मोहम्मद सिराज मुनीर जिया घूमे प्यो मोहम्मद सिराज मुनीर तीअं मथां हू घुमन प्या ककर कारड़ा तीअं मथां हू घुमन प्या ककर कारड़ा मरहबा भी चवल प्या ककर कारड़ा सुनते छाम कल प्या ककर कारड़ा मरहबा भी चवल प्या ककर कारड़ा राज अल्लाह सां ई तो जाने इहो राज अल्लाह सां ई तो जाने इहो प्यार मां जणो ॾिसन
प्या कर कारड़ा प्यार मां जणो ॾिसल प्या कर कारड़ा मरहबा भी चवल प्या कर कारड़ा सुण ते छामक प्या कर कारड़ा मरहबा भी चवल प्या कर कारड़ा ऐं हू अदबल सां बीहल पया उभम था ऐं हू अदबल सां बीहल पया उभम था रंग इन में रचल प्या कर कारड़ा रंग इन में रचल प्या कर कारड़ा मरहबा भी चवल प्या कर कारड़ा सुण ते छामक प्या कर कारड़ा मरहबा भी चवल प्या कर कारड़ा कन हबीबे खुदा जी ज़ियारत पया कन हबीबे खुदा जी ज़ियारत पया सिक इन्हीअ में रहन प्या कर कारड़ा सिक इन्हीअ में रहन प्या कर कारड़ा मरहबा भी चवल प्या कर कारड़ा सुण ते छामकन प्या कर कारड़ा सुण ते छामकन प्या कर कारड़ा मरहबा भी चवल प्या कर कारड़ा अहिड़ी उल्फत मुहम्मद सां कले प्या सदा अहिड़ी उल्फत मुहम्मद सां कले प्या सदा जो सलामी भरन प्या कर कारड़ा जो सलामी भरन प्या कर कारड़ा मरहबा भी चवल प्या कर कारड़ा सुण ते छामकन सुण ते छामकन प्या कर कारड़ा मरहबा भी चवल प्या कर कारड़ा से बिगाजी जमाली हा भागन भरिया से बिगाजी जमाली हा भागन भरिया चाहु जे की रखन प्या कर कारड़ा चाहु जे की रखन प्या कर कारड़ा मरहबा भी चवल प्या कर कारड़ा मरहबा भी चवल प्या कर कारड़ा सुण ते छामकन प्या कर कारड़ा सुण ते छामकन प्या कर कारड़ा मरहबा भी चवल प्या कर कारड़ा मरहबा भी चवल प्या कर कारड़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढो सुहिणो नाते कलाम साईं शाइर साहब लिखियो ककरनि जी ॻाल्हि हुई बिल्कुल जी बिल्कुल ऐं ककर कारड़ा कीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आदुरभाव में मरहबा बि चवनि पिया ऐं हूअं बि पाण करीम जी ज़िंदगी मौजज़नि सां भरियल आहे बिल्कुल सॼण जे हिकु इशारे विधो हो चंड ॾारे टुकड़ा चंड थी पियो सफ़ा विच तां छिॼी पियो हुयो सो हाणे पाण गुज़ारिश कयूं था हिना वसीम साहिबा असां गॾु आहे सो उनजी आवाज़ में बि नातिया कलाम ॿुधण जी साथ तमायूं था जी हिना मुस्तफा पे मेरी कभी ऐसी हाजिरी हो दर मुस्तफा पे मेरी कभी ऐसी हाजिरी हो दर मुस्तफा पे मेरी कभी ऐसी हाजिरी हो मेरे सामने वो रोज़ा मेरे सामने
موت آ رہی ہو کبھی ایسی حاضری ہو میرے مولا کبھی ایسی حاضری ہو در مصطفیٰ پہ میری کبھی ایسی حاضری ہو میں خدا سے مانگتا ہوں یہ دعا قسم خدا کی میں خدا سے مانگتا ہوں یہ دعا قسم خدا کی میرے دل میں ہو مدینہ میرے دل میں ہو مدینہ میری لب پہ یا نبی ہو کبھی ایسی حاضری ہو میرے مولا کبھی ایسی حاضری ہو در مصطفیٰ پہ میری کبھی ایسی حاضری ہو اور کہیں موت مجھ سے جس دم تیرا وقت آخری ہے کہیں موت مجھ سے جس دم تیرا وقت آخری ہے میری روح اس گھڑی بھی میری روح اس گھڑی بھی تیری نعت پڑھ رہی ہو کبھی ایسی حاضری ہو میرے مولا کبھی ایسی حاضری ہو در مصطفیٰ پہ میری کبھی ایسی حاضری ہو اور میری دل میں آرزو ہے ابھی جاؤں میں تڑپ کر میرے دل میں آرزو ہے ابھی جاؤں میں تڑپ کر تو سنہری جالیوں کو تو سنہری جالیوں کو میری آنکھ چومتی ہو کبھی ایسی حاضری ہو میرے مولا کبھی ایسی حاضری ہو در مصطفیٰ پہ میری کبھی ایسی حاضری ہو माशाल्लाह जज़ाकल्लाह जी माशाल्लाह सो हिते नड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे असां नड़ी साई खां पोइ मोटूं था बिल्कुलु ॿिया नात ख़्वान बि असांजे प्रोग्राम जो हिसो थींदा सो नंढो ब्रेक वठूं था ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो सलाम रमज़ान सलाम रमज़ान जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में ऐं हिन में तव्हांखे ॿुधायूं त असांजे प्रोग्राम में ताउन फरमायो आहे रीगल फ्रूट फार्म वारनि रीगल फ्रूट फार्म जा जूसिस ॾाढा सुठा हूंदा आहिनि इफ़्तार जो वक़्तु वेझो वेझो आहे त पोइ तव्हांजे दस्तरख़्वान ते रीगल फ्रूट फार्म बि हुजणु घुरिजे छो त हिन जा फ्लेवर्स जेके आहिनि उहे ॾाढा ज़ाइक़ेदार आहिनि मज़ेदार आहिनि भला जूसिस आहिनि ऐं तवानाई बख़्शनि था ऐं ख़ासि तौर ते इफ़्तार महिल उञ लॻंदी आहे त पोइ या त पाणीअ ॾांहुं दीद हूंदी आहे या को शरबत हूंदो आहे या को जूस पियो हूंदो आहे त ओॾां निहार हूंदी आहे रीगल फ्रूट फार्म जा जूसिस ॾाढा ज़बरदस्त आहिनि ऐं मां पाण बि इफ़्तार महिल पीअंदो आहियां तव्हांखे ख़बर आहे
सो सभ खां पहिरियां जेका निगाह मुंहिंजी वेंदी आहे उहा रीगल फ्रूट फार्म ॾांहुं वेंदी आहे। रीगल फ्रूट फार्म जा जूसिस ॾाढा ज़बरदस्त आहिनि। ईअं लॻंदो आहे ॼण के फ्रूट जे फार्मनि मां सॼा जेके फ्रूट कठे करे ऐं जूसिस ठाहिया ठाहिनि। ऐं ॿियो असां सां कंहिं ताउन कयो आहे? ॿियो असां सां गॾु सूफ़ी ताउन कयो आहे मुगलिया फूड बस्ती वारनि ऐं टैंग बि तव्हां ॾिसंदा हूंदव त अक्सर असांजे इफ़्तारी जे दस्तरख़्वान में हूंदो आहे। सो टैंग बि तव्हां ठाहे पीअंदा कयो, इहे जूसिस बि पीअंदा कयो, कशी जामशरी बि पीअंदा कयो, रूह अफ़ज़ा बि पीअंदा कयो। सो इहे सॼियूं शयूं असांखे इफ़्तार में इस्तेमालु करणु ताउन फरमायो आहे। ओरिएंट वारनि बि ओरिएंट जा रेफ्रिजरेटर्स, ओरिएंट जूं ईअं खणी चऊं त एसीज़ वग़ैरह तव्हां ॾिसंदा हूंदव ॾाढा पाइदार आहिनि। सो ओरिएंट वारनि जी वॾी महिरबानी, लख थोरा उन्हनि असां ताउन फरमायो आहे। सूफ़ी वारनि जा लख थोरा, सूफ़ी नाम है एतमाद का, सूफ़ी वारनि जा लख थोरा। उन खां पोइ मुगलिया फूड बस्ती जो ज़िक्र कयो आहे। नीलम त मुगलिया फूड बस्ती बि तव्हां थोरा सा नमकीन हो जाए, उन्हनि जो इहो स्लोगन आहे। ऐं टैंग वारनि जी वॾी महिरबानी जिन असां ताउन फरमायो आहे अॼोके प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में। ऐं हिन लम्हे गुलाम नबी महर साहिब त असां सां गॾु ई आहे, ॾाढो सुठो सुहिणो नातख़्वान। ऐं उन सां गॾु असांजी हिकिड़ी ॿी अधी न्याणी असांजे प्रोग्राम जो सुठी आहे, मुनीमा नाज़, उनखे पाण भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम बेटा, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाई। सो इस ब्रेक में हमारा दिल चाह रहा है कि आपसे ही आगाज़ किया जाए, नाते रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनाने की सआदत हासिल करें। जी। मेरी बात बन गई है, मेरी बात बन गई है, तेरी बात करते करते सल्लल्लाह, तेरी बात करते करते तेरे शहर में मैं आऊँ, तेरे शहर में मैं आऊँ, तेरी नात पढ़ते पढ़ते सल्लल्लाह, तेरी नात पढ़ते पढ़ते मेरी बात बन गई है, तेरे इश्क की बदौलत मुझे जिंदगी मिली है, मुझे जिंदगी मिली है, तेरे इश्क की बदौलत मुझे जिंदगी मिली है, मुझे जिंदगी मिली है, मुझे मौत आका है, मुझे मौत आका है, तेरा जिक्र करते करते सल्लल्लाह, तेरा जिक्र करते करते मेरी बात बन गई है, किसी चीज की तलब है नहीं आरज़ू भी कोई नहीं आरज़ू भी कोई, किसी चीज की तलब है नहीं आरज़ू भी कोई नहीं आरज़ू भी कोई, तूने इतना भर दिया है, तूने इतना भर दिया है, कशी कोल भरते भरते सल्लल्लाह, कशी कोल भरते भरते मेरी बात बन गई है, मेरी बात बन गई है, तेरी बात करते करते सल्लल्लाह, तेरी बात करते करते मेरे सूने सूने घर में कभी रौनक़ अता हो, कभी रौनक़ अता हो, मेरे सूने सूने घर में कभी रौनक़ अता हो, कभी रौनक़ अता हो, मैं दीवाना हो गया हूँ, मैं दीवाना हो गया हूँ, तेरी राह
تکتے تکتے صلی اللہ تیری راہ تکتے تکتے میری بات بن گئی ہے ناصر کی حاضری ہو کبھی آستا پہ تیرے کبھی آستا پہ تیرے ناصر کی حاضری ہو کبھی آستا پہ تیرے کبھی آستا پہ تیرے کہ زمانہ ہو گیا ہے کہ زمانہ ہو گیا ہے مجھے آہ بھرتے بھرتے صلی اللہ مجھے آہ بھرتے بھرتے میری بات بن گئی ہے میری بات بن گئی ہے تیری بات کرتے کرتے صلی اللہ تیری بات کرتے کرتے تیرے شہر میں آؤں تیرے شہر میں آؤں تیری نعت پڑھتے پڑھتے صلی اللہ تیری نعت پڑھتے پڑھتے سبحان اللہ سبحان اللہ اللہ کرے اساں بارہ نیارا تھین چو تو پان پہ انہن جی گال کیوں تھا نا بالکل مطلب اساں جی گال بھی ٹھئی ونے اساں جی پوری ٹیم دے لائے تاں دعا ضرور کجو ای خاص نشات ہے باقاعدگی اساں اہتمام کयो आहे سو ان اہتمام کے تاں کیئں تھا ॾिसो इन हवाले सां फीडबैक बि ॾिजो अॼु को प्रोग्राम हिते पूरो थिए थो पाण मोकिलायूं ऐं मोकिलाणीअ खां पहिरियां ॿुधायूं त गुलाम नबी महर साहिब असां सां गॾु आहे त आख़िर में वेंदे वेंदे उन्हनि जे मिठड़े आवाज़ में हिकिड़ो ख़ूबसूरत नाते कलाम तव्हांजे लाइ छॾियूं वेंदासीं ऐं तव्हांजी दिलि में पंहिंजी जाइ अॾियूं वेंदासीं सो रहंदो रुगो रब बाक़ी कुल फना अजाई अना आहे हिन वाह जी वाह ज़बरदस्त ऐं सुभाणे इंशाल्लाह ॿियो अशरो असांजो शुरू थी वेंदो ऐं ॿिए अशरे ते असां वधंदासीं तेसि ताईं तव्हां सभु रोज़ा रखो इबादत कयो सचे दिलि सां इबादत कयो ऐं जेके बि तव्हां गुनाह कया आहिनि उन्हनि जो माफ़ी वठो छो जो माफ़ी जो दरवाज़ो हर वक़्तु खुलियल आहे तव्हांखे घबराइणो न आहे त तव्हां केतिरा गुनाह कया आहिनि ऐं तव्हां कीअं माफ़ी वठो तव्हां जेतिरा बि गुनाह कया आहिनि तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो चकर अलाह खां माफ़ी वठो तव्हांखे माफ़ी मिली वेंदी ऐं सचे दिलि सां इबादत कयो सचे दिलि सां रोज़ा रखो सिर्फ़ु रोज़ो न आहे रखिणो बल्कि रोज़े जो जेके फज़ीलतूं आहिनि उन्हनि ते बि असांखे अमल करणो आहे इंशाल्लाह सुभाणे हाज़िर थींदासीं नए प्रोग्राम ऐं नए महिमाननि सां गॾु तेसि ताईं मूंखे ऐं इरशाद खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ आख़िरी जेको आहे असां तव्हांखे नाते कलाम ॿुधायूं था महिरबानी आख़िरी बात साईं त ख़ैरपुर जी सुञाणप सूफ़ी शाइर हज़रत सचल साईं रहमतुल्लाह अलैह जी शाइरी आहे अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबी उम्मी व अला आलिहि वसल्लम तस्लीमा ओ कुल नबियां दा सरताज मुहम्मद ओ कुल नबियां दा सरताज मुहम्मद बर अरफ़े अमवाज मुहम्मद ओ कुल नबियां दा सरताज मुहम्मद बर अरफ़े अमवाज मुहम्मद बर अरफ़े अमवाज मुहम्मद काब कौसैन ओ अदना काब कौसैन ओ अदना काब कौसैन ओ अदना काब कौसैन ओ अदना ओ शरफ शबे मेराज मुहम्मद ओ शरफ शबे मेराज मुहम्मद बर अरफ़े अमवाज मुहम्मद बर अरफ़े अमवाज मुहम्मद
ओ कुल नबियां दा सरताज मुहम्मद ओ कुल नबियां दा सरताज मुहम्मद बर अरफे अमवाज मुहम्मद बर अरफे अमवाज मुहम्मद उम्मत तेरी क्यों गम खावे 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 ओ जहिंदी तैकू लाज मुहम्मद ओ जहिंदी तैकू लाज मुहम्मद बर अरफे अमवाज मुहम्मद ओ कुल नबियां दा सरताज मुहम्मद ओ कुल नबियां दा सरताज मुहम्मद बर अरफे अमवाज मुहम्मद ओ बहर अरफे अमवाज मुहम्मद सचल को गम कोई नहीं 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 ओ की ताला यह ताज मुहम्मद ओ की ताला यह ताज मुहम्मद बर अरफे अमवाज मुहम्मद बर अरफे अमवाज मुहम्मद ओ कुल नबियां दा सरताज मुहम्मद ओ कुल नबियां दा सरताज मुहम्मद बर अरफे अमवाज मुहम्मद बर अरफे अमवाज मुहम्मद बर अरफे अमवाज मुहम्मद सलाम रमजान सलाम रमजान सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।